सबका पहिरियों पाकिस्तान पीपल्स पार्टी की क़यादत मोहतरम जनाब चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, असगरी ज़रदारी साहब, अब्दुल फरियाद कालपुर साहिबा ऐं कराची सिंध की क़यादत, कराची का क़यादत ऐं जेको असांजो PS का क़यादत, सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां जेको जो एटे तबके जे वर्कर के पाकिस्तान पीपल्स पार्टी PS जो टिकट ॾिनो आहे, जंहिंमां अल्हम्दुलिल्लाह हिते जा जेका वर्कर आहिनि, हिते जा जेका मक़ामी माण्हू आहिनि, उन मक़ामी माण्हू में गुरबत बिरादरी आहे, कबूल बिरादरी आहे, बिरोही बिरादरी आहे, मकी बिरादरी आहे, पक्की बिरादरी आहे, जेका बि आहिनि इंतिहाई ज़्यादा ख़ुशि आहिनि ऐं एतिरो मूंखे रिस्पॉन्स ॾिना आहिनि। जीअं टिकट अनाउंस थी वियो आहे, सॼो ॾींहुं सॼो राति फ़ोन में आहिनि माण्हू, मुंहिंजे घर, मुंहिंजे ऑफिस, मुंहिंजे एतिरो अप्रोच कया आहिनि ऐं मूंखे हर गली मोहल्ले मां इहो राब्तो करे ध्यानु था अचो, असां तव्हां सभु गॾु आहियूं, भरपूर हिमायत कंदा आहियूं ऐं ग़ैर मशरूत हिमायत करे इंशाल्लाह तव्हांखे सपोर्ट कंदासीं ऐं 8 तारीख़ ते वोट ॾेई इंशाल्लाह पंहिंजे PS ऐं NA जे ॿिन्ही नुमाइंदनि खे वोट ॾेई इंशाल्लाह कामयाबु कंदासीं। पहिरियों आउं पंहिंजे पाकिस्तान पीपल्स पार्टी क़यादत जो शुक्रगुज़ार आहियां जेको PS 97 ऐं NA 235 ते हिकु बहितरीनु फ़ैसिलो कयो आहे, जालनि खे वर्करनि खे टिकट ॾेई करे ऐं आवाम में बि ख़ुशी जो लहर आहे। हर मक़ामी माण्हू, हर बुज़ुर्ग, हर माण्हू, हर ग़रीब तिब्को, हर वर्कर असांखे फ़ोन करे, हर क़ौम जो माण्हू असांखे फ़ोन करे मुबारकबाद ॾिए थो त तव्हांजो पीपल्स पार्टी हिकु बहितरीनु फ़ैसिलो कयो आहे त इहो पाकिस्तान पीपल्स पार्टी NA ते ऐं PS ते ना बशीर बिरोही ऐं आसिफ़ ख़ान खे टिकट ॾेई करे पाकिस्तान पीपल्स पार्टी इन दफ़ा बहितरीनु फ़ैसिलो कयो आहे ऐं इंशाअल्लाह ताला असां जेका बि आहिनि बिरादरी आहिनि, जेका बि आहिनि, सभु हिमायत जा ऐलान कया आहिनि। पार्टी जो फ़ैसिलो सभु इन इलाइक़े जो PS 97 जो इलाइक़े वारनि ख़ुशि थिया आहिनि जे मथां ऐं असां बि वधीक ख़ुशि थिया आहियूं। इन जे लाइ इहो पाकिस्तान पीपल्स पार्टी इन दफ़ा इंशाअल्लाह ताला इहो सीट कटे वेंदो ऐं भरपूर इंशाअल्लाह ताला असां इन जो जश्न बि कंदासीं।